अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू इशू न्यूज़ बुलेटिन में अवां खे भली कार मां आहियां मंजूर अली चांडियो। हिते अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। दादू अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ क्रैक डाउन, 4 खां वधीक अताई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं सील कयूं वियूं आहिनि। नाज़रीन हिते अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। दादू में अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ क्रैक डाउन, 4 खां वधीक अताई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं सील कयूं वियूं आहिनि। दादू डिप्टी DHO डॉक्टर अमजद मस्तोई ऐं मुख्तियार कार दादू अब्दुल हमीद खोखर जी अगवाणी में कार्रवाई कई वई। दादू ऐं आसपास जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अताई डॉक्टरनि जी क्लिनिक ऐं गैर क़ानूनी लेबार्टरियुनि ते छापा हया विया आहिनि। कार्रवाई दौरान केतिराई अताई डॉक्टर क्लिनिकूं बंदि करे फरार थी विया आहिनि। डिप्टी DHO डॉक्टर अमजद मस्तोई पारां गुलज़ार पठान इमदाद गाड़ी हमीद आराई समेत 4 अताई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं सील कयूं वियूं आहिनि। उन सिलसिले में वधीक मालूमात वठंदासीं दादू इशू जे रिपोर्टर शहज़ाद चांडियो खां। जी शहज़ाद चांडियो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी मंजूर, अवामी शिकायतन बाद डिप्टी DHO डॉक्टर अमजद हुसैन मस्तोई ऐं मुख्तियार कार दादू अब्दुल हमीद खोखर दादू शहर के मुख्तलिफ चौकनि ते मौजूद क्लिनिकनि ते अताई डॉक्टर तोड़े बिना लाइसेंस के हलंदड़ मेडिकल स्टोर समेत मुख्तलिफ लेबार्टरियुनि ते छापा। शहर जा केतिराई स्टोर बिना लाइसेंस जे निकिता, जिन खे सील कयो वियो ऐं हाणे ॼाण स्टोर हलाईंदड़नि खे वार्निंग ॾिनी वई ऐं कई अताई डॉक्टर क्लिनिकूं छॾे फरार आहिनि। जी मंजूर। जी वॾी महिरबानी शहज़ाद चांडियो तफ़सील ॼाणण जे लाइ। जी नाज़रीन, अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। दादू में अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ क्रैक डाउन, 4 खां वधीक अताई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं सील कयूं वियूं आहिनि।